अस्सलाम वालेकुम। हाँ दोस्तों, ही ॾिसो पिया असांजा कम। वो छा चवंदा आहिनि त एक ही सफ़े में खड़े हो गया महमूद अयाज़। तो ही जेको आहे ॿ टेलीस्कोपूं हिकिड़े माउंट ते ऐं ॿई मुख़्तलिफ़ क़िस्म जूं। ही जेका आहे ही रिफ्लेक्टर आहे ऐं हीअ रिफ्रेक्टर आहे गिलियल। हिन में मथे हुते लेंस आहिनि ऐं हिते आई पीस आहे। हिन में जेको आहे हिते मिरर आहिनि ऐं हिते आई पीस आहे। हीअ आहे मिरर वारी रिफ्लेक्टर, हीअ आहे रिफ्रेक्टर। ऐं ॿिन्ही खे हिकिड़े माउंट में लॻायो अथऊं ऐं तव्हां जेका वणे हलाए सघो था हिन मज़ा बिल्कुलु परफेक्ट VIP कमु कनि। हीअ जेका आहे ही 90, हिन जो डायामीटर 90 मिलीमीटर आहे ऐं हिन जी जेका फोकल लेंथ हीअं आहे इहा 600 मिलीमीटर आहे। हिन जी फोकल लेंथ 900 मिलीमीटर आहे ऐं हिन जो लेंस जेको आहे हुनजो डायामीटर 106 मिलीमीटर आहे। माना ही काफ़ी वॾी आहे साइज़ जी। ऐं हिन में अञा थोरो प्रॉब्लम अचे पियो सेटिंग में। हूअं त ही बॉडी में स्ट्रक्चर में सेट आहे, थोरो लेंस हिन जी थोरे मसइले में आहे कुझु, उनखे सेट करण जी कोशिशि कयां पियो। ऐं ही तव्हां ॾिसो, बहरहाल हिन खे आउं अलॻि ई लॻाईंदुसि, हिकिड़ो हिन जो अलॻि माउंट ठाहींदुसि, पर फ़िलहाल मूं जेको आहे हिकिड़े में ई लॻाई आहे। जीअं माना तव्हां जेका वणे हलाए सघो था। फ़िलहाल कमु हले पियो सुठो। ऐं तव्हां मुख़्तलिफ़ एंगल सां ॾिसी वठो, इहो आहे।